राग साफ करवा आशीर्वाद शुभकामना अयवाद एसएसडी चाहे यानी पंहिंजो पाण खे बहितर बात ते हलाईंदे उनखे पंहिंजो जीवन विश्वद्वार नाम ध्यान यानी मिस्टर साईं जी रहमतों के साथ रखेंगे उन मार्ग को सिमरन में जाप कर दे हर कार्य समझदारी समझ भरे होकर छापा कोई मालिक असल सभी इंसानों के समझदार बनाए असल सभी के सुधी समझ बुद्धि अकुल विधि है हर एक इंसान के उन्हें बेहतर थे बेहतर कुछ करा जो बुद्धि हर एक इंसान को मालिक पर एहसान करे चंगे मंदे की तमीज रखने बेहतर रास्ते पे हलन जी अहिड़ी समझ बख्शिया जो पंहिंजो पाण गलत चीज के छॾे ॾे ऐं बेहतर चीज के अपनाए उन मालिक पंहिंजा सब कम बखूबी कया है उन्हीं काई में कसर कोने छॾी सिर्फ असां उन रास्ते ते थोरो हलण जी कोशिश कयूं जी असां सभिनी इंसाननि खे सभी जोड़न में रहकर जीवन का श्रेष्ठ उत्तम या बेहतर बनाए हुआ है तो नहीं सिर्फ बनाए कर छड़ियो न पर वो बुद्धि समझ अमल में छागा तो जिस सबका बेहतर बनाए कि असली कर्म की समझ में नहीं चली जी उन्हीं असल सबका बेहतर बनाए तो उनके पतो है संसार में सब कुछ है चंगो भी आए मंदो भी आए पुण्य भी आए पाप भी आए खुशी भी आए गम भी आए दुख भी आए सुख भी आए इज्जत भी आए रुसवाई भी आए कामयाबी भी आए नाकामी भी आए सब चीजों उन्हें सामू रखे सबके सामू रखा दे उन्हें हर एक इंसान की बुद्धि है समझ देती तो सबके विश्व सबका बेहतर बनाएंगे वही बेहतर पसंद करना चाहिए असली शक्ति में भी समझ में भी इन्हीं के लिए असल संन्यास असल इंसान जी के लिए आए
साहब हमेशा चंगी चीज पसंद करता है, खराब चीज पसंद न करता है। जिनके सब मार्केट में रहता है तो मेरी तुम इसमें जो चीजों रखी हो बेशक कहते कधी सबनी जाए ऐसा वठू काई पे नकली वठू असली वठू बेहतर क्वालिटी वठू घट क्वालिटी की वठू वो हिंदी अलग चीज, लेकिन असल में पतो जरूर चंगी कहिड़ी क्वालिटी कहिड़ी के बेहतर पायदार केतिरी आहे, वो सॼे आउटपुट केतिरो कहिड़ी बहितर थी ऐं असां खे वठणु कहिड़ी खपे। समझ असां सभिनी खे ऐं हमेशा बहितर चीज पसंदि करणु वठी सघूं या न सघूं उहा हिकिड़ी अलॻि थी, लेकिन पसंद हमेशा चंगी चीज करते चंगे मंदे की तमीज तो उन्हीं से बेनहा उन्हीं में उन्हीं का कभी शदीद है, उन्हीं इन्हें बिल्कुल पागल के भी ये नहीं समझ लेती आज वो पागल होती बिल्कुल जैसे जो संसार चले चले पन्ना भाई तो रहे गंद के ढेर ते वेठो रहे गंद उछलाईंदो रहे बिल्कुल जेतिरो जेके पागल चई सघिबो आहे ओतिरो सच पर जेकॾहिं थोरे सलाह उन जॻह मिठाई जो पैकेट खणी वञे हिकदमि खिलंदो ख़ुशि थी वेंदो ख़ुशी सां वठंदो ऐं न सिर्फ़ वठंदो पर पंहिंजी एक्सप्रेशन पे दिखाई थोड़ा तो खुश महसूस कर पर जितने उन जगह कोई गंद जो पैकेट खड़ी वञे तो जेको मुंहुं कंदो ऐं खड़ी करे वरी वो मुंह में मारी दो उनखे तो समझी सघो माने कि अहिड़े पागल खे जेके कोई अकुल न आहे उनखे बि चङी ऐं मंदे जी तमीज़ ॾेई छॾी आहे त पोइ उन समझदारनि खे केतिरी समझ तंहिंजे करे उन हर खे बुद्धि समझ ऐं अकुल चङाई ऐं मंदाई जी तमीज़ ॾेई सब समझ में कहा पुण्य छाए पाप छाए चंगाई छाए मंदाई छाए इज्जत छाए रुसवाई छाए दुख छाए सुख छाए खुशी छाए गम छाए हर एक के उन सब कुछ नहीं चाहिए वो नहीं करे उन्हें सके आजाद करे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जेको कुझु करे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जेको करे ऐं पोइ समझ में ॾिनी पर पसंदि बहितर थी ॾिनी समझ जी ॻाल्हि जिन उन एॾी वॾी कृपा कई एॾी साफ़ सुथरी सोच हुजे साफ़ सुथरो माहौल हुजे असां पंहिंजे घर में हुजूं कपिड़नि ते हुजूं किथे घर में थोरो गंद बि बर्दाश्त न कंदा त पोइ जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे जीवन मां ख़राब चीज़ूं कढी छॾियूं ग़लति चीज़ूं कढी छॾियूं यानी जो साल हसद जलन गलत सोच किसी दुख है टेंशन तनाव परेशानी
ये असो स्वभाव ही है। उन्हनि खे असां कदर जी कोशिश कई। सुकून, शांति, बेहतरी, प्यार, मोहब्बत उहे असां वठण जी कोशिश कई। जॾहिं त आहिनि ॿई संसार में। अगरि चइजे हुनखे करजे, हुनखे छो वरिजे, हुनखे वरिजे त हुनखे छो करजे, भई सभु कुझु आहे। छाकाणि त उहो चीज़ूं असांजे स्वभाव में न आहे। जेकॾहिं असांजे स्वभाव में हुजनि, बेशक वधू असांजूं आहिनि ई न। असां ॾिसंदासीं साड़, जलन, नफ़रत, क्रोध सां असांजो पंहिंजो मथो ॾरंदो आहे। असां पाण परेशान थींदा आहियूं। असांखे पाण खे बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि, दुख पैदा थींदो आहे। असांजो पंहिंजो सुकून वेंदो आहे। पर जेकॾहिं प्यार मोहब्बत में हूंदासीं, असां पंहिंजे पाण में सुकून में, शांति में, ख़ुशि में, बहकंदड़ चेहरे में महसूसु कंदासीं। यानी छॾियूं असां इन करे था, छाकाणि उहा चीज़ असांजे स्वभाव में न आहे। उहा उन असांखे ॾिनी ई न आहे। अगरि ॾे आहे त असां वटि छॾियो आहे। असांखे उन ॾिनी न आहे। अगरि उहो ॾेई छॾे आहे, भई जेकॾहिं हिकिड़ो बक बक आहे या भौंकड़ आहे, इहो उन कुते सां मनसूब करे छॾियो। असां सां उन किथे कयो। आम तौर ते असां चवंदा आहियूं भई कुते वारो भौंकड़ बंदि कर, यानी असांजो स्वभाव न आहे। असांजो हुजे आहे त असां वटि हुजे आहे। जंहिंजी चीज़ आहे उहो पंहिंजी संभाले। ऐं जॾहिं बि भई कंहिंखे डंग मारणु आहे त उहो नांग जो कमु आहे, बिच्छू जो कमु आहे। असांजो किथे आहे? असांजो हुजे आहे, असां खणूं आहे, उहो सॼो आहे न। तंहिंजे करे जेका चीज़ असांजी हुजे उहा असां रखी सघंदा आहियूं। जेका चीज़ असांजी न आहे उनखे केतिरो वक़्तु रखी सघंदासीं। या चोरी जी हूंदी या पराई हूंदी, ऐं ॿई रखणु चङो कमु कोन्हे। ॿई तनाव ॾींदो, टेंशन ॾींदो। ऐं जेकॾहिं रखी बि हूंदी त पोइ उनजो नतीजो को चङो थोरे निकिरंदो। हिकिड़ी फैमिली हुई, पोइ ॿई ज़ाल मुड़ुसु तीर्थ यात्रा ते वञनि पिया। वेंदे वेंदे जेको सामान हो, जेको ज़रूरत वारो हुयो उहे पाण सां खयूं, ऐं बाक़ी जेके हुननि खे थोरो पैसा गहना जेके बि हुया उन शहर में पंडित रहंदो, ॾाढो सुठो, ॾाढो बहितर हो। उनखे अमानत रखी विया, हाड़ ॿधी करे। चयो भाई तो वटि हुजे, असां जीअं वापसि ईंदासीं तोखे वरदासीं अची। हुन चयो ठीकु आहे। कुदरत इहे जीअं विया, अधु में उनजी तबियत उनजी घरवारी जी ख़राबु थी पई, ऐं उहा वीचारी रस्ते में मरी वई। ऐं जीअं ॿियो तीर्थ यात्रा कंदे कुदरत हिन जो बि वक़्तु पूरो थियो, ऐं हे बि गुज़ारे विया। महीने ॿी लाइ 4 महीना गुज़रिया, 6 महीना गुज़रिया, 12 महीना गुज़रिया, कोन आया। तो पंडित खे ख़्यालु थियो त अमानत पई आहे करे शायदि ॿिए पासे हलिया विया कीअं। ईअं तक़रीबन 2-3 साल गुज़री विया। पोइ जीअं गुज़रिया, हिकु ॾींहुं पंडित जीअं पंहिंजा सामान अमानत कोई रखी वेंदो, जेको बि कुझु हुयो त रखियो जीअं पियो। तो हिन वारे खे ॻोथरीअ में थोरी चुरपुर महसूसु थियसि। जीअं चुरपुर महसूसु थियसि
तो हिन जीअं ॾिठो तो हड़ खे खोले नंढड़ो नांग पियो ऐं जीअं नांग में ॾिठो पंडित हिकदमि सम्झी वियो। समझदार पर ज्ञानी से पंडित तो ॼाणू पंडित तो चे लॻे थो उहो गुज़ारे विया। छाकाणि तो पैसा रखी वियो माॾे जेको सामान उस गहना पैसा ऐं इन करे मुंहिंजो मोह पैसनि में रहियो तो पंडित खे ॾेई आयो मां। इन करे नांग जो जनम वरितो आहे नांग थी करे नंढो अची करे त सामान जे मथां वेठो आहे। ऐं पंडित हिकदमि जेका उनजी क्रियाक्रम पाठ हुयो सभु पूरो कई ऐं सभु करे जेको अमृत थियुसि उहो उनजे मथां छिणकाईंदे उनखे चयो जेको इहा मां सभु दान कयां थो चङे नमूने तुंहिंजो मोक्ष थिए मुक्ति थिए तूं ख़ुशि रहो तूं पंहिंजे बंधननि खां मुक्त थी। ऐं जीअं उनखे छंदोरनि जो सामान जेको हुयो दान करे छॾिजे तो उन नांग उन वक़्तु दम ॾिनो ऐं हलियो वेंदो रहियो। सो हक़ीक़त में साॻे नमूने असांजो कर्म जो हूंदो आहे। जॾहिं बि असां पराई चीज़ रखंदासीं कंहिं न कंहिं वक़्तु मालिक ज़रूरु पहुचंदो अचे। ऐं जेकॾहिं अहिड़ी हूंदी त पोइ नांग थी करे लॻंदो। तंहिंजे करे असां ॾिसंदासीं जेका बि चीज़ असांजी न आहे यानी असांजे सुभाउ जी न आहे साड़ जलन क्रोध हसद हवस ॿियाई तनाव टेंशन परेशानी निफ़रत ये सभु चीज़ूं हिकिड़ो जेके बि ॾिसंदासीं जॾहिं बि असांजे दिमाग़ में ईंदियूं नी या असांखे जॾहिं बि चढ़ंदियूं नी उन नाग वांगुरु ॾंगींदियूं रहंदियूं। जंहिं ते क्रोध थिए उनखे कुझु थिए न थिए असांजो वास्तो ई न आहे लेकिन असांखे एतिरो परेशान कंदियूं नी एतिरो सताईंदियूं नी एतिरो ॾुखाईंदियूं नी जंहिंसां को सभु कुझु छॾाए छॾाईंदियूं। असां अंदरि ई अंदरि जलंदा रहंदासीं सड़ंदा रहंदासीं अहिड़ा पूर पचाईंदासीं अहिड़ो अहिड़ो क्रोध असां में ईंदो ॿियनि जे लाइ एतिरो माना ग़लति सोचींदासीं जेके खे मारे पूरो करे छॾो सभु प्यार मोहबत सभु कुझु विसरी वेंदो ज्ञान ॼाण समझ सभु कुझु ॿुॾी वेंदी पतो ई न हूंदो। तंहिंजे करे जेका चीज़ असांजे सुभाउ जी न आहे उनखे असां जॾहिं बि रखंदा आहियूं उहा नांग जे ॾंगण वांगुरु हूंदी आहे। तंहिंजे करे असां उनखां बची करे रहूं उन खे असां कढी छॾूं या वरी उन खां बहितर कमु वठूं। असां ॾिसंदासीं घर में गंद किचिरो थींदो आहे जेको बि हुजे गंद किचिरे खे असां ॿाहिरि छिलाए छॾींदा जेको बि भॻो टुटो माल हूंदो या त ॿाहिरि छिलाईंदा या वरी उनजो बहितर इस्तेमालु कंदा। छाकाणि त अॼु ॾिसंदासीं कोई प्लास्टिक हुजे को पुराणा कपिड़ा हुजनि कुझु बि हुजे जेको सामान हुजे दॿा हुजनि टीना हुजनि जेके बि उछलाइण जहिड़ा हुजनि उछलायूं बि ठीकु आहे जेकॾहिं न उछलायूं त उहे सभु जेको बि हूंदा भॻा टुटड़ा सामान में थियण वारा बि हूंदा आहिनि ऐं उहो सभु वठी वेंदा आहिनि ऐं वरी उन मां जेको मिलंदो आहे अगरि सम्झूं त वरी का चङी चीज़ बि वठी सघंदो। भई ईअं बि ज़रूरी न आहे असां ख़राब खे कढी छॾियोसीं कोई यूज़लेस थियो उहो बि न आहे। साॻे नमूने असां पंहिंजी आदतुनि जो पंहिंजी सोच जो पंहिंजी अकुल जो पंहिंजी बुद्धि जो उहो बहितर इस्तेमालु कयूं। पंहिंजे खाधे पीते जो पंहिंजी उथी वेठी जो पंहिंजी दोस्ती जो पंहिंजी साथ जो उहो बहितर इस्तेमालु कयूं। उहो बि असांजे वास आहे
मूंखे यादि आहे हिकु जॻह ते हुयासीं, कुझु पुराणा दोस्त हुया, पोइ गॾु आया। पोइ हिकिड़ो दोस्त उन वक़्तु पंहिंजे ॿियनि दोस्तनि सां आयो, जेके वरी नवां दोस्त हुअसि, उहे माना उनखे सभु मथी लेवल जा दोस्त हुअसि, छाकाणि त ॿाहिरि रहियो, कारोबार में रहियो। हाणे भले उन्हनि सां गॾु वेठो हुजे, कुदरती हो, गॾु थिया त पुराणा दोस्त मिली वियसि। हाणे अॻु में सभु गॾु रहिया, ऐं नंढे लिया दोस्त जेके हूंदा आहिनि उहे सभिनी खे पतो आहे वीचारनि जी ज़बान ॾाढी सुठी हूंदी आहे, जेको ई ॻाल्हाईंदा आहिनि जहिड़ो ई लफ़्ज़ अचे हिक ॿिए खे ॻाल्हाए छॾींदा आहिनि, जेको ई कुझु अचे मुंहं में चई छॾींदा आहिनि। हाणे जंहिं महिल पंहिंजी कैटेगरी वारनि सां वेठो, उहे सभु गॾु हूंदसि, कुदरती 3-4 दोस्त आयसि पुराणा, उहे बि कुदरती उन होटल में अची विया। अची विया त हे जे मथे दोस्त जेको मथे थोरो चढ़ियो वेठो ॿियनि चङनि दोस्तनि सां, उहो वीचारो घड़ी घड़ी चवे पतो न आहे आहिनि पुराणा दोस्त, साॻी ॿोली ॻाल्हाईंदा, अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा, पतो त आहे कोई। मूंखे वरी समय पंहिंजा हुया कुदरती, मां बि घड़ी घड़ी माने उथी अचे, मूंखे बसि तव्हां हिननि खे चओ मूंखे ओड़ा लफ़्ज़ वरी न चवनि, बताए सभिनी जे साम्हूं शुरू थी वञनि, मुंहिंजी लाइ रखंदा। इन करे इन माहौल में वीचारो खे एॾो ख़ौफ़ हुजेसि, पर वरी हो जेके दोस्त हुजेसि उहे बि पुराणा दोस्त हिकिड़े खुले दिमाग़ वारा हूंदा ई आहिनि, उहे जहिड़ा ई हुजनि। चवंदासीं इन मौक़े खां मथे तव्हांखे कहिड़ो मौक़ो हूंदो, हिन में पंहिंजी औकात जो पतो पवंदुसि। उन्हनि खे चयो कुझु न, पर ॾकाए अहिड़ो रखियऊंसि। सो हक़ीक़त में पंहिंजो जेको बि आहे असांजी सोच, अमल, कर्म, खान पान, उथी वेठी, साथ, उनखे सभु बहितर करण जी कोशिशि कयूं। असां बहितर करे सघंदा, जेकॾहिं असां गंद किचिरो या भॻो टुटो सामान उहो विकिणी करे उनजी जॻह ते सुठो वठी सघंदा आहियूं, त पोइ असां पंहिंजी आदत छो न बदिलाए सघंदा। असां पंहिंजा ग़लति लफ़्ज़ कढी करे उनजी जॻह ते चङा छो न पैदा करे सघंदा। असां पंहिंजी निफ़रत कढी करे मोहबत छो न पैदा करे सघंदा। असां साड़ कढी करे प्यार छो न पैदा करे सघंदा। जेका चीज़ डस्टबिन में सटल जहिड़ी आहे, जेका चीज़ ख़राबु आहे, जेका चीज़ असांखे सताए थी, ॾुखाए थी, त उनखे सभु बदिलाए छा। ऐं उहा चीज़ अगरि असां घणी ॾेई करे थोरी वठूं चङाई, उहा थोरी बि घणी खां तमामु घणी बहितर हूंदी आहे। जीअं असां ॾिसंदा आहियूं, असां भॻो टुटो सामान ॾींदा आहियूं त उहो केतिरो घणो ॾींदा आहियूं, पर उनजे बदिले में जेको वठंदा आहियूं चङी चीज़, उहा त थोरी मिलंदी आहे। पर जेका चीज़ उहा थोरी कम जी हूंदी आहे, उहा घणी उनजे अॻियां बेकार हूंदी आहे। साॻे नमूने असां तनाव, टेंशन, परेशानी, सार, कंहिंजे लाइ क्रोध, विरोध जेको बि आहे, अगरि उहो घणो कढी छॾियोसीं, उनजी जॻह ते थोरो बि प्यार पैदा कयोसीं, थोरो सड़ूल मुंहुं ख़तमु करे असां थोरी मुस्कुराहट पैदा कईसीं, उहा थोरी मुस्कुराहट घणे सड़ूल मुंहुं खां घणी बहितर हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि, असां जेके इंसान आहियूं, असां सभु कर्मनि ते यकीन रखंदा, सभु पंहिंजे अहमाल ते यकीन रखंदा, भई जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल पाईंदासीं। अगरि असां पंहिंजे कर्मनि ते यकीन रखंदा त पोइ असांखे त सवलो कमु हूंदो आहे। जॾहिं बि कुझु कयूं
उन्हीं वक्त छड़ो असांजी सोच हुजे भाई जेको कंदासीं इहो मोटी करे मिलंदो, उनजो नतीजो तो मिलणो ई आहे। अगरि जेको मां कयां थो उहो मां ॾे आयो त पोइ मुंहिंजो छा थींदो? छाकाणि इंसान कंदो जल्दी आहे, पर जंहिंमहिल भोगण जी माल हूंदी आहे थोरो बि न बर्दाश्त करे सघंदो। सिर्फ़ु भोगण खां अॻु असांखे ॾिसणो आहे त हिनजो नतीजो छा निकिरंदो। जीअं कोई खाधो हुजे असांजे साम्हूं अचे, असां हमेशह ॾिसी ॾिसी चङो खाईंदासीं। असां सभिनी जी नेचर आहे, कोई ग़लति चीज़ अचे उनमें कीअं हथु विझंदासीं। ऐं इहा चीज़ असांजे समझ जी आहे। इन करे कुदरत असांखे अहिड़ो बणायो आहे जो असां चङी चीज़ वठंदा आहियूं, ग़लति चीज़ थोरे वठंदा आहियूं। असां ॾिसंदासीं असां किथे वेठा आहियूं, कोई मिठाई खड़ी अचे, असां चवंदा मूंखे तो चवे यार भाई थोरो खड़ कुझु खड़ी ॾिस या थोरी टेस्ट ॾिस, तोखे चङी लॻे त पोइ भले खाई जाए। जीअं आम तौरु दुकान ते वेहंदा भई कॾहिं बि का चीज़ किथे वरबी आहे तो चवंदा यार तूं चखे त ॾिस, पसंदि करे ॾिस, तोखे पसंदि अचे तूं वठि। जहिड़ी चीज़ हुजे, ड्राई फ्रूट हुजे मिठाई हुजे, का बि चीज़ हूंदी आहे, पोइ चवंदा आहिनि भई वठि, तूं पसंदि करे वठि। या अहिड़ी का चीज़ हूंदी आहे, ठीकु आहे कपिड़ो हुजे कुझु यार खणी वञ, तूं घर ॾेखारे या बेशक पसंदि अचे त खण। हमेशह चङी चीज़ ॿियनि खे ऑफर बि कई वेंदी आहे, साम्हूं वारो बि वठंदो, पर उनजी जॻह ते साॻियो असां बाज़ारि में हुजूं, उते मिर्च हुजे या ज़हर हुजे मिठाई जॻह ते, या कुझु बि हुजे, पोइ कंहिंखो पुछूं भई कुआ मारण जे लाइ कंहिंजे लाइ खपंदी आहे, त छा उहो चवे तूं चखे ॾिस, तोखे भई कुझु थींदा छा चखींदासीं। या कोई चवे तूं मिर्च चखे ॾिस, चखींदासीं। भई ग़लति चीज़ असांजे चखण जी आहे ई न, छो चखींदासीं? त साम्हूं वारो चवे उहो बि चङो कोन्हे, पाण चखे त ॿई ॻाल्हियूं चङो कोन्हे। कोई चवे यार गोरियूं आहिनि या ज़हर आहे, कुआ मारींदी या न मारींदी, त तूं थोरी खाई ॾिस, भला छा खाईंदासीं, छा कंदासीं? उहा चीज़ सिर्फ़ु चवण जी हूंदी आहे, खणण जी न हूंदी आहे। साॻे नमूने चङी चीज़, चङी आदत, चङी ॻाल्हि, चङो खान पान, चङी उथी वेठी, इहे सभु चीज़ूं खणण जूं हूंदियूं, भई उहा खणूं। ऐं जे पोइ तव्हां मक़सदु इहो हूंदा असांजा कर्म, यानी अगरि चङी चीज़ कंदासीं त इनजो फल चङो मिलंदो। जेकॾहिं पसंदि आई ॾेखारण में वेंदासीं त ॾे बि चङी लॻंदी, ॾियण वारे खे बि वठण वारे खे बि। ऐं ग़लति चीज़ वठणु या इस्तेमालु करणु उहो चङो नतीजो कॾहिं न ॾींदी। तंहिंजे करे असां कोई बि कर्म करण खां अॻु थोरो थोरो ज़हन में हुजे भई जेके लफ़्ज़ मां ॿिए खे ॻाल्हायां थो, अगरि इहे साॻा लफ़्ज़ मोटी करे मिलनि त मूंखे कीअं लॻंदो? बसि सिर्फ़ु एतिरो ई सोचणो आहे, ॿियो कुझु बि न। ऐं वरी वॾी ॻाल्हि आहे, मोती ईंदा बि आहिनि। असां ॾिसंदासीं जेकॾहिं असां कॾहिं पाण खां घटि वारे खे कॾहिं के उल्टिया लफ़्ज़ ॾिना बि हूंदासीं त पोइ पाण खां मथे वारे को ॿुधा बि ज़रूरु हूंदासीं। जेकॾहिं पाण खां घटि कंहिंजी लाथी बि हूंदासीं त पाण खां मथे जी कंहिं खां लवाई बि हूंदीसीं। काॾो न काॾो मोटी करे ईंदी आहे, पर जेकॾहिं असां पाण कंहिंखे ग़लति न ॾींदासीं त ग़लति मिलण जा चांस पंहिंजो पाण घटि थी वेंदा। पंहिंजो पाण
असांखे बहितरी मिलणु शुरू थी वेंदी आहे। तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु आहे नाम ध्यान, यानी हर मोड़ ते मालिक खे यादि कर। नाम जो मक़सदु आहे मालिक खे यादि कर। अगरि मालिक यादि हूंदो त पोइ असांखे उनजी चङाई यादि हूंदी, कर्म यादि हूंदा, बहितरी यादि हूंदी, उनजो संदेश यादि हूंदो, उनजो आदेश यादि हूंदो, उनजी रहमत यादि हूंदी। असां ग़लति कंदासीं न। ऐं ध्यान जो मक़सदु आहे असां जॾहिं हर चीज़ ध्यान सां कंदासीं, बहितर कंदासीं, त पोइ नेम में, ध्यान में, सिमरन में जॾहिं बि वेंदासीं बहितर कंदासीं, असांखे सुकून हूंदो, शांती हूंदी, असांजो नेम ध्यान सभु कुझु बहितर नमूने हलंदो। जेकॾहिं असां ग़लति कंदासीं त भई ख़ौफ़, साड़, जलन, नेम में ध्यान में वेंदासीं तॾहिं बि उहे ई ख़्याल ईंदा रहंदा, उहे वीचार ईंदा रहंदा। ऐं पोइ जेको ई कुझु कंदासीं सभु कुझु उल्टो थी वेंदो। तंहिंजे करे असां हमेशह ग़लति चीज़ुनि खे परे करण जो नालो ध्यानु हूंदो आहे। पंहिंजे जीवन खे बहितर रस्ते ॾियण जो नालो ध्यानु हूंदो आहे। ऐं ध्यान जो मक़सदु आहे असांखे मालिक जी रहमत सदाई यादि हुजे, नाम इन करे। जेकॾहिं उहो मालिक यादि हूंदो त पोइ सभु कुझु ईंदो। इन करे असां ॾिसंदासीं जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो फल मिलंदो। ऐं जेको कंदो उहो ई पाईंदो आहे। इन करे असां ॾिसंदासीं रामायण जॾहिं पढ़ंदा तो वाल्मीकि जे रामायण लिखी हुनजी शुरूआत ईअं हूंदी। भई वाल्मीकि जॾहिं रामायण लिखी उनजो कारण इहो भई कुझु साधू हुया पए, उहो पाण फोरू हुयो, डाकू हुयो, कंहिंखे मारण वारो हुयो, रस्ते में सभिनी खे फुरींदो, कंहिंखे मारींदो। ॿ साधू हुया पए त उन्हनि खे मत कई त छा थियो? उन्हनि खे चयो त कंहिंजे लाइ करे थो, ऐं जो मूंखे पंहिंजा ॿार आहिनि, माउ पीउ आहे, रिश्तेदार आहिनि, मां सभिनी खे खाराईंदो आहे। चइबो जेको तूं पाप कंदो आहे, चयो ज़ाहिर आहे सभई खाईंदा, सभिनी जे हिसे में वेंदो। चई जेकॾहिं तुंहिंजो पाप जो हिसो वठे त सदा तूं कर, अगरि पाप जो हिसो न वठी त सभिनी जो पाप तूं सिर ते छो खणंदो पिया? मुंहिंजो कीअं चवंदो, मां चए थो पुछी अच के साधुनि खे ॿधी करे भई मतिलबु भॼी न वञे घर विया। पोइ पंहिंजे ॿारनि खां, माउ पीउ खां, सभिनी खां पुछे, ॿाहिरनि खां, चयो मां जेतिरो पाप कंदो पिया, माण्हू मारींदो पिया, फुरींदो पिया, सुभाणे मां जे टंग जा तव्हां सभु साथी तूं हूंदा वे। चवंदो तुंहिंजा कर्म तोसां जीअं बि करे तोखे खवाइणो आहे, तूं जीअं खवाई, असांजो छा वञे, उहे त सभु तुंहिंजा नी। असां इन सां ॿधल थोरे तूं कीअं कमाए आणे थो, असां इन सां ॿधल तूं छा आणे थो, बाक़ी पंहिंजा त पाण ॼाणींदे न, पुञ बि तुंहिंजा, पाप बि तुंहिंजा। ऐं पोइ इहो ॿुधी करे हो संत थी वियो, उन ध्यान में हलियो। साॻे नमूने असां जेको बि कुझु कंदा आहियूं असांजो हूंदो आहे। इन करे असां ॾिसंदा आहियूं कॾहिं बि सुख ईंदो आहे या दुख ईंदो आहे, असांखे यादि हुनजा कर्म ईंदा आहिनि। जेकॾहिं को वधंदो आहे तॾहिं बि जेको साम्हूं वारो ॿियो को हूंदो आहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे, यार पतो न आहे अलाए कहिड़नि कर्मनि ते मालिक यादि थियो अथसि, कहिड़नि कर्मनि जो फल अथसि एतिरो वधियो आहे। ऐं जेकॾहिं कोई दुख या तकलीफ़ ईंदी आहे तॾहिं बि लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, यार पतो न आहे अलाए केतिरनि सज़ा कर्मनि जी सज़ा मिलंदी पई आहे, कहिड़ा कर्म भोगींदा पिया आहियूं कोई पतो कोन्हे। हमेशह यादि असांखे पंहिंजा कर्म ईंदा आहिनि। ऐं इहे कर्म हक़ीक़त में जेके बाद में यादि ईंदा आहिनि, इहे असांखे यादि ॾियारींदा आहिनि। अगरि पुराणे कर्मनि जे करे कोई फल मिले थो या पुराणे कर्म जे करे कोई फल भोगियूं था, त जेको मिले थो उहो चङनि कर्मनि जे करे मिले थो।
जेको भोगियूं था उहो ग़लति कर्म जे करे भोगियूं था। ॿई चीज़ूं साम्हूं हुजे त जेको मिले थो उहो चङनि कर्म जे करे मिले थो। त जेको असांखे ॿुधाए थो अगरि चङनि कर्मनि जे करे एतिरो मिले थो असांखे एतिरी ख़ुशी बहितरी इज़त शान मान भाग नसीब सभु कुझु आहे त पोइ चङा कर्म असांखे हमेशह करणु खपनि। ऐं जेकॾहिं ग़लति पुराणनि कर्मनि जे करे असां कुझु भोगियूं था त उहा चीज़ बि असांखे यादि ॾियारींदी आहे। अगरि पुराणे कर्मनि जे करे अॼु असां एतिरा ॾुखिया आहियूं त पोइ वरी हाणे अहिड़ा कर्म न करूं जे अञा वधीक ॾुखिया थियूं। तंहिंजे करे वक़्तु वियो न आहे वरी पंहिंजा कर्म चङा करे वञूं, पंहिंजो पाण खे संभाले वठो, वरी पंहिंजो पाण खे बहितर करे वठो। ऐं जेको कंदासीं कर्म त उन सां ई साथ ॾींदा। ऐं कर्म ईअं पकड़ींदा आहिनि जेको ॿार वांगुरु हूंदो आहे, जेको ॿार हुजे। असां ॿार न भई केतिरा ई माण्हू वेठा रहे नंढो ॿार हूंदो आहे पर सभिनी खे ॾिसंदो भई गोद पंहिंजे माउ या पीउ जे में ईंदो, ॿिए कंहिं में न वेंदो आहे नंढड़ो ॿारु। ऐं ख़ामोश बि पंहिंजे पीउ या माउ जी गोद में रहंदो। ऐं इहा चीज़ सिर्फ़ु इंसाननि सां न पर पखी पसुनि जानवरनि सभिनी सां आहे। असां ॾिसंदासीं गांइ हुजे, कुतो हुजे, ॿिलो हुजे, ऊठ हुजे, घोड़ो हुजे, कुझु बि हुजे, हाथी हुजे, जेतिरा बि जानवर हुजनि, रिढा हुजनि, ॿकरियूं हुजनि, पखी हुजनि, पशु हुजनि, नंढो ॿारु, जेतिरा वॾा झोंद हुजनि, जेको हुनजो ॿारु हूंदो हर को पंहिंजी माउ ॾे हलियो वेंदो, झुंड में कंहिं ॿिए ॾे न वेंदो। साॻे नमूने जहिड़ो कर्म कंदासीं फल उहो पंहिंजो पाण ते मोटींदो, जेतिरा ई माण्हू हुजनि, जेतिरा ई हुजनि। तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु आहे संभाले करे हलणु। ऐं संभाले करे हलणु यानी मालिक जी रहमत खे पाए करे हलणु। ऐं जेकॾहिं असां उन ते हलंदा त पोइ घणो बची करे हलंदा, पोइ असां घणो बहितर थी करे हलंदा। जेकॾहिं उन खां डगमगाईंदा त पोइ जीवन डगमगाइजी वेंदो। जीअं मीरपुर जा 3 ॼणा अॻे जेके गॾनि ते या घोड़नि ते ईंदा, पोइ जीअं आया पंहिंजे कारोबार सां वञिणो तो साईंजन सां मिलिया त साईंजन खे चयोसीं बसि दर्शन करणु आयासीं, हाणे कमु समेंदा पिया, ऐं साईंजन थी करे रोटी खाई करे वञिजो। त साईंजन चयो जीअं विया तो थोरो जल्दी फारिग थी विया। जेके 2 ॼणा हुया उन्हनि चयो रोटी में जल्दी फारिग थी विया, त हलूं। 3 ॼणनि चयो साईं जन चयो आहे रोटी खाई करे पोइ वञो, इन करे खाई करे पोइ हलंदासीं। रोटी में देरि थींदी, सवेर फारिग थी विया बसि हलूं था। मुंहिंजो यार पोइ हलंदासीं। चए ठीकु आहे पोइ असां वञूं था। तो 2 हलिया विया। तो 3 चयो मां रोटी खाई पहुचंदो। रोटी खाई करे वीचारो गरम मौसम हुई, थोरो ॾींहुं ठारे करे पोइ वियो। पोइ जीअं वियो त वाह जीअं वहे पियो, रस्ते सां उन्हनि वञे पियो। पोइ वेंदे जीअं वियो त 2 ॼणा जेके हुया उहे वीचारनि जी हालति ईअं लॻी पई। ऐं शाम थी वई, हे जे पहुचे त तव्हां त सवेर निकिता वे, किथे आया? चवंदा यार हू तो आयासीं, उहो गॾा ते जीअं अचूं पिया कुदरती वाह जे रस्ते सां वञूं पिया, गॾा जी जंग जे थिड़की त बाहि में किरियासीं, वञी मुश्किल सां ॿाहिरि निकिता। इन करे धक लॻाइनि हीअ त में अहिड़ी हालति थी आहे, अञा त हिते वेठा आहियूं, तूं चङो जे वचन खणी करे वेही रहे। सो हक़ीक़त में जॾहिं मालिक इन कहाणी जे पोइ मक़सदु इहो हूंदो आहे, जेकॾहिं असांखे मालिक जा वचन यादि हूंदा आहिनि त पोइ किरंदा न,
पोइ तिरकंदा न। आम तौर असां इंसान जेके ई आहियूं, असां थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते उहे तिरकंदा जल्दी, असांजो दिमाग़ हलंदो जल्दी आहे। असां ॻाल्हि खे सम्झंदा बि कोन्हूं, ॿुधंदा बि कोन्हूं, पुछंदा बि कोन्हूं। सिर्फ़ु असांखे लॻंदो आहे फलाणे हीअ कयो हूंदो, हीअ सोचियो हूंदो। बसि अहिड़ो सोच रखी करे ई असां ॾिसंदासीं काफ़ी असां रिश्तनि खां दूर थी वेंदा आहियूं, काफ़ी चङे कमनि खां परे थी वेंदा आहियूं, काफ़ी चङाइनि खां परे थी वेंदा आहियूं। ऐं आम तौर असां इंसान जेके ई आहियूं, असां वॾी मारुनि में खाईंदा आहियूं। थोरे लफ़्ज़ ते, थोरी अखरनि ते, थोरी ॻाल्हि ते, थोरी सम्झ ते असां चङा कमु करणु ऐं चङे पासे वञण खां परे थींदा आहियूं। यार कुझु ॿुधंदो ई न आहे, कुझु चवंदो ई न आहे, या मूंसां हीअ थियो। असांखे काफ़ी कुझु थींदो आहे। पर साॻे नमूने असां ॿाहिरी दुनिया में हूंदा आहियूं, केतिरो कुझु ॿुधंदो। और कुछ वक्त अॻु हो मां धाम ते वियुमि तो ॾाढी शेवा कंदो जेतिरो पहुचंदो। असां उन धाम ते कमु संभाली खड़ो। मां जे वियुमि तो शेवा में मूंखे वेझो कोन नज़र, मां पुछो चयोसि हाणे हूंदो कोन्हे, नाराज़ थी विया, इन करे कावड़जी विया। हाणे मां शायदि मां सां तो मिलणु ईंदो ई सही, मां सां तो जेको गॾु। तो मां पुछो मां किथे आहे? चयोसि मूंखे जेके आहिनि न मंझल वारा या छोकिरा मूंखे ॾाढो जेको आहे बसि चङो न हलियो, चङी ॻाल्हि कोन लॻी, इन करे बसि मां ईंदो बि न, कोई कमु कंदो ई न, शेवा में रहंदो ई न। तंहिंजे करे तव्हां चयो सही मसां ईअं कयूं, पंहिंजूं ॻाल्हियूं कयूं, मां छा कयां? मूंखे इहो करणु खपे या न करणु खपे? मुंहिंजो बिल्कुलु करणु खपे। मुंहिंजो जेको तूं कयो आहे उहो त सही आहे, मां बि हा कंदो पिया। चइसि मूंखे हे लफ़्ज़ ॻाल्हायो, हे चयो, तंहिंजे करे मां इहो कयो आहे, मां कीअं कयो? तूं सही कयो। हाणे मां जे चयो तूं सही कयो, छा कयो? त वीचारो परेशान थी वियो, साईं चयो तूं ग़लति कयो या न कर। उहो जेको चए पियो मां हा कंदो वियो मांसि पियो। पोइ मूंखे वरी आदत हा करिजे, चए पियो त मां वरी हा पियो कंदो वञांसि। चवंदा न सही, मूंखे सही ॿुधायो, मूंखे कीअं कयो? ॾिस तूं सही कयो या ग़लति कयो, तूं मूंखे इहो ॿुधाए। दुकान ते वेंदो आहे, घर वेंदो आहे, चले मां चयो पोइ दुकान ते जे वेंदो आहे तुंहिंजे जेके ग्राहक ईंदा आहिनि या के सामान ॾियण वारा हूंदा आहिनि या जेके बि आहिनि वठण वारा ग्राहक या ॾियण वारा, जेको तूं सामान खणंदो आहे, पैसा ॾियण वारा वठण वारा, उहे जेके ईंदा आहिनि पोइ उहे तोसां कीअं हलंदा आहिनि? चइसि हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे, कॾहिं कहिड़ो कॾहिं कहिड़ो। मुंहिंजो तुंहिंजो छा आहे? मुंहिंजो कॾहिं को लफ़्ज़ बि ॻाल्हाए वेंदो हुंदो, कॾहिं को चई बि वेंदो हूंदो, कॾहिं कुझु चवंदो ई बि सही। चए हा सही, घणो कुझु ॻाल्हाए वेंदा आहिनि, चवंदा आहिनि भई दुकानु बंदि कयो आहे। चयो न साईं दुकान खे कमु बंदि कयो। मुंहिंजो हल घर जे वेंदो आहे त घर में तुंहिंजी इज़त केतिरी आहे मूंखे बि पतो आहे, पर तूं मूंखे ॿुधाए कहिड़ी जेको बि आहे घर में तोखे लफ़्ज़ मिलंदा आहिनि न मिलंदा आहिनि, तोसां चङो बर्ताव थींदो आहे या न थींदो आहे? घर में तुंहिंजी कहिड़ी हालत हूंदी आहे? मूंखे सॼो पतो हुजो। चयोसि उहो तव्हांखे ई ख़बर आहे। मां तूं घर छॾे छो न वेंदो आहे? चयोसि घर छॾे छो कीअं वेंदो? मां चयो ॾिस ॻाल्हि साॻी आहे, जेकॾहिं तूं धाम ते आहे उते अगरि तोखे कोई लफ़्ज़ ॻाल्हाए थो या कुझु चवे थो, इहो बि तुंहिंजो घर मालिक जी राम जो द्वार आहे इहो। जेकॾहिं तूं हितां छॾे, अगरि तोखे दुकान ते लफ़्ज़ ॻाल्हाए, दुकानु बंदि करे तूं हिते छॾे वञी, तोखे ओड़ी पल मोकल आहे। जेकॾहिं तोखे घर मनमानी कंदासीं, वो खौफ, साड़, जलन, क्रोध, तनाव, टेंशन, परेशानियूं, असांजे नेम ध्यान में वेंदासीं, खोपड़ी काॾे जे काॾे घुमंदी रहंदी, असां हुते हूंदासीं ई न। जिस्म हिकिड़ो पियो हूंदो हुते, बाक़ी असां न हूंदासीं, ऐं सभु कुझु उल्टो थी विया। तंहिंजे करे
40 साल के शुभ मौके ते ने अवसर ते असां पंहिंजो पाण खे बहितर कंदा अचूं। दिन ब दिन पंहिंजो पाण में चङाइयूं भरिया मंदाइनि सां दूर कंदा वञूं, ख़राबियुनि खे परे कंदा वञूं, तनाव ऐं टेंशन खे दूर कंदा वञूं। ऐं जेतिरो जेतिरो असां दूर कंदा वेंदासीं ओतिरो ओतिरो असां बहितर थींदा वेंदासीं। ऐं उन जे लाइ असां खाधो पीतो उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ ॻाल्हाइण साह खे बहितर कंदा आहियूं। कोई ग़लति लफ़्ज़ बि निकिरे असांखे केॾो खंघे न, छाकाणि जेको कुझु ॾींदा काॾो न काॾो मोटी करे मिलंदो। जेको कुझु लफ़्ज़ ॾींदासीं काॾो काॾो असांखे मोटी करे मिलंदो। जेकॾहिं असां जंहिंखे दॿ ॾेई सघूं था अगरि उनखे न ॾींदासीं त वरी जेका खाई सघूं था उन खाईंदासीं बि न।